नाज़रीन जीअं त गुज़िरियल 23 तारीख़ ते भिटाई नगर थाणे जी हद तालका हॉस्पिटल कासमाबाद में हिकिड़ी बाइक चोरी थी वई, जेके कासमाबाद 15 इंचार्ज ASI सरदार ज़रदारी, ASI अली भुट्टो ऐं संदसि टीम मुर्तज़ा खुश्क ऐं ॿिया उन्हनि पंहिंजी अणथक महिनत सां हफ़्ते जे अंदरि अंदरि इहा गाॾी रिकवर कराई आहे। जंहिंखां पोइ गाॾी रिकवर थियण खां पोइ मालिकनि जे हवाले बि कई आहे ऐं ॾोहारी बि पकड़िया विया आहिनि। जिन गाॾी चोरी कई उहे बि पकड़िया विया आहिनि। उन्हनि खे भिटाई नगर थाणे ते हिन वक़्तु मुंतक़िल कयो वियो आहे। जंहिंजी गाॾी चोरी थी वई उहे हिन वक़्तु 15 कासमाबाद ते मौजूद आहिनि ऐं उहे ASI अली ज़रदारी के अली भुट्टो ऐं ASI सरदार ज़रदारी 15 इंचार्ज कासमाबाद के हार पाराइण जे लाइ खेसि एप्रिशिएट करण जे लाइ हिन वक़्तु जंहिंजी बाइक चोरी थी उहे बि असां सां गॾु मौजूद आहिनि। हुन खां असां पुछा कंदासीं त बाइक कीअं चोरी थी। अदा ॿुधाइजो तव्हांजी बाइक कीअं चोरी थी ऐं कॾहिं चोरी थी? मुंहिंजी बाइक तालका हॉस्पिटल मां 23 तारीख़ ते चोरी थी वई। मुंहिंजो बाबा क्लार्क आहे तालका हॉस्पिटल में, उते वेंदो हुयो रोज़ ड्यूटी ते। जीअं हेठि लथो जेको पंहिंजे छुटीअ जे टाइम ते त हेठि बाइक न हुई। उन खां पोइ असां ॻोल्हा वग़ैरह कराईसीं, भिटाई नगर थाणे ते वियासीं, NC वग़ैरह कराईसीं। उन खां पोइ 15 कासमाबाद में जेको सो आहे इंचार्ज तव्हांखे बाइक रिकवर कराई? जी, बाइक रिकवर कराई। तव्हांखे बाइक मिली वई? जी, बाइक मिली वई असांखे। तव्हां पुलिस जी कारकर्दगी मां मुतमइन थी करे पहुते हार पाराइण? जी बिल्कुलु। ASI सरदार साहब ऐं ASI अलीआबाद ऐं उनजी कुझु टीम मुर्तज़ा खुश इन्हनि सभिनि जा थोरा था हूं। सर माशाल्लाह तव्हां थोरे अरसे में तमामु सुठी कारकर्दगी कई आहे 15 कासमाबाद ते। तव्हांखे जस हुजे हिन ॻाल्हि जो। ऐं हीअ जेका गाॾी रिकवर कराई वई आहे इहा कीअं कराई आहे तव्हां? मेहरबानी भाउ, असल में सर 23/10/2025 ते मोटरसाइकिल हिकिड़ी चोरी थी तालका हॉस्पिटल मां। पोइ SSP साहब हैदराबाद आदिल हुसैन चांडियो साहब उन टास्क ॾिनो मूंखे, त उन ते वर्किंग कईसीं। CCTV कैमरा आहिनि असांजा लॻल, उन्हनि जी बि हेल्प वरितीसीं। पोइ असां थ्रू डिफरेंट सोर्सिस पोइ उहा गाॾी असां रिकवर कराए हैंडओवर कई आहे भाई वारनि खे। पोइ उनजी ख़ुशी में भाउ वारा आया आहिनि हार पाराइण। भाउ वारनि जी महिरबानी आहे। थैंक यू भाउ। अच्छा, ॿियो हिकिड़ो सर, सभिनी जी माण्हुनि जी हिकिड़ी आहे शिकायत, उन सां तव्हां बि पंहिंजे आला अख़्तियारनि खे कुझु चवणु चाहींदो? का तव्हांखे 15 जे हवाले सां हिन में सुधारो को आणणु घुरिजे? का अहिड़ी का तव्हांखे रिक्वेस्ट करणी हुजे आला अख़्तियारनि? न टोटल असांजे ऑफिसर जेके बि आहिनि कोऑपरेट कनि था असां सां, ऐं उन्हनि जी इंस्ट्रक्शंस ते DIG हैदराबाद साहब उन्हनि जी इंस्ट्रक्शन, SSP हैदराबाद उन्हनि जी इंस्ट्रक्शंस ते असां हलंदा आहियूं। जी हाँ, जी हाँ। अहिड़ी का बि नो 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 सच। ओके, थैंक यू साहब। असांजो इंचार्ज सरदार ज़रदारी साहब जे सेक्शन ते असां थोरी वर्किंग कई, वर्किंग जे हिसाब सां रिकवर थी ऐं इन हिसाब सां ॿाहिरि वारा आया, माना गुलनि जा हार या इन हिसाब सां एप्रिशिएट थियो आहे। हिन जी वॾी महिरबानी आहे असांजे, हिननि खे बाइक रिकवर थी वई आहे।